नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मीरवा लॻ ॻोठ शाह मोहम्मद लिगारी जे रवासी सितारा धी वकार छड़गिड़ी पंहिंजी रज़ा ख़ुशी सां नौजवान बशीर अहमद वल्द गुलाम शबीर लिगारी सां पसंद जी शादी मुल्तान जे कोर्ट में करे छॾी है। हिन वसवारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई है। मूंखे पंहिंजे भाइरनि ऐं चाचनि मां ख़तरो है। हिन IG सिंध खे तहफ़ुज़ जी अपील कई है। मां पंहिंजे मर्ज़ी सां घर खां निकिती आहियां। मूं ते कंहिं न ज़ोर रखियो आहे। मां पंहिंजे मर्ज़ी सां घर खां निकिती आहियां। IG सिंध वज़ीर आला सिंध ऐं SSP खैबर खे मां अपील थी कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।